वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सिंध में जेसिताईं ड्रेनेज जो सिस्टम न ठाहींदासीं बोर जो पाणी निकाल न थी सघंदो। सिंध में ड्रेनेज सिस्टम लाइ जामे मनसूबाबंदी करणी पवंदी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे। ही सियासत जो न पर ख़िदमत जो वक़्तु आहे। पंहिंजी ग़लतियुनि मां सबक़ सिखी आफ़त खे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। हुन जो चवणु आहे त मुतासिरनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत 70 अरब रुपया ॾींदी। दोस्त मुल्कनि बि मुतासिरनि जी मदद लाइ भरपूर सहकार कयो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि खे इमदाद ॾिनी पई वञे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे मुतासिरनि लाइ 15 अरब, बलोचिस्तान ऐं KPK लाइ 10 अरब रुपया ॾिना आहिनि। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ॿोॾ ऐं बरसातुनि सबबि 1300 खां वधीक माण्हू फौत थी चुका आहिनि ऐं 3 करोड़ खां वधीक माण्हू बेघर थिया आहिनि। बरसातुनि सबबि फौत थियलनि जे वारसनि खे 10 लख रुपया ॾिना वेंदा। वज़ीर आज़म जो वधीक चवणु हो त सऊदी अरब, तुर्की ऐं उर्दन मां इमदाद अची रही आहे। मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे। सभिनी खे गॾिजी मुतासिरनि जी मदद करणी पवंदी।